गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल बांधी जी बिल्डिंग केतरनि सालन खां ज़बून हाल बणियल। सेक्रेटरी तालीम के केतराई भेरा दरख्वास्तूं ॾियण बावजूद रोलड़े जो शिकार। बिल्डिंग जो मरम्मती कम न थी सघियो। स्कूल इंतजामिया जॾहिं त बोर्ड पारां सिर्फ़ हिक हायर सेकेंडरी स्कूल बांधी के इम्तिहानी सेंटर मुक़रर कयो वियो आहे, जंहिंमें टोटल 15 ब्लॉक ठाहिया विया, जंहिंमें 5 ब्लॉक शागिर्दनि लाइ ऐं 10 ब्लॉक शागिर्दनि लाइ ठाहिया विया, जंहिंमें हाई स्कूल हाजी खान जमाली, हाई स्कूल यार मोहम्मद जमाली, कंडियारे हाई स्कूल, गर्ल्स हाई स्कूल बांधी, ब्रिटिश स्कूल, दी खलीजी एजुकेशन कैंप्स, अलासिफ इंग्लिश मॉडल स्कूल जा शागिर्द 9 ऐं 10 क्लास जा पेपर हिक ई सेंटर में बोर्ड जा इम्तिहान ॾियण लॻा। टोटल 3000 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ज़बून हाल बणियल स्कूल में पेपर ॾियण ते मजबूर, जॾहिं त बिल्डिंग ज़बून हाल हुजण करे ब्लॉक 1 में दौरान पेपर बिल्डिंग जा चापड़ किरण सबब शागिर्द मोजज़ाने तौर ते महफूज़ रहिया। सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जे आला अमलदारनि खे फौरी तौर ते नोटिस वठी बिल्डिंग जो मरम्मती कम कराए शागिर्दनि जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणाइण घुर्जे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची